अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ आहियां। ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैन। तो दोस्तों ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब, इश्क ओदर ते ऐं राबेल जी। त दोस्तों हिन खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। त दोस्तों जेको जैकबाद में ड्रामो थी रहियो आहे, विच में हुनजो नालो जेको आहे चेंज करण जी कोशिशि कई वई, पर हिन वक़्तु वरी हुन ड्रामे जो नालो जेको आहे राबेल ॾिनो वियो आहे। ऐं हीउ ड्रामो तमामु ज़बरदस्त, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ KTN जो ड्रामो आहे, पर हिन में तमामु बहितरीनु एक्टर कमु करे रहिया आहिनि। हाणे साईं निसार शाह बि हिन ड्रामे में एंट्री कई आहे। उनखां पोइ ॿिया तमामु ज़बरदस्त जेके एक्टर आहिनि इन में उन्हनि एंट्री कई आहे। हिकु तमामु बहितरीनु ड्रामो आहे। उनखां पोइ अव्हांखे हिन ॿूसट वारे माहौल में असां ॾियणु अचूं पिया तफ़री, ऐं हिकु मज़ाहिया ड्रामो इश्क ओदर ते, जंहिंजो टाइटल सॉन्ग बि तयारु करायो पियो वञे। हिन में तमामु बहितरीनु एक्टर हूंदा ऐं अव्हांजो पंहिंजो जेको ॼातल सुञातल फर्ज़ंद मलिक खजू जेको हिन वक़्तु दौलाब ड्रामे जो डायरेक्टर आहे ऐं ज़हर ज़िंदगी जो डायरेक्टर, हू बि हिन ड्रामे में अचे पियो इश्क ओदर ते। ऐं इहो ड्रामो जेको आहे मुंहिंजे यूट्यूब चैनल हिन अली हसन चढ़ड़ जो आहे। त तमामु बहितरीनु हिकिड़ो ड्रामो, बहितरीनु हिकिड़े मज़ा सां भरपूर, हिन जो हर करेक्टर मज़ाहिया हूंदो ऐं तमामु बहितरीनु लोकेशन ते हीउ ड्रामो हूंदो। उनखां अलावा ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल दौलाब जी। दौलाब ड्रामो में जेको कूंज वारो करेक्टर आहे हिन वक़्तु तमामु दर्दनाक थींदो थो वञे। हाणे प्रेशर वधी रहियो आहे मंसूर ख़ान ते। होॾो शाहनवाज़ ख़ान परेशान आहे। उहो छाजे लाइ परेशान आहे? उहो इन करे परेशान आहे त मंसूर ख़ान जे वेझो राज़न ऐं ककर थींदा था वञनि, ऐं मंसूर ख़ान अहिड़ो माण्हू आहे जंहिंखे चाहे पंहिंजो करे छॾे थो, ऐं ककर ऐं राज़न खे बि पंहिंजो करे वेंदो। इहो ख़दशो आहे शाहनवाज़ ख़ान खे, ऐं शाहनवाज़ ख़ान इन जे लाइ माण्हू तयारु करे छॾिया आहिनि। अगरि हू पाण में ठही वञनि था के ठाह जूं ॻाल्हियूं थियनि थियूं त मुराद खां पहिरियां राज़न वारनि ते हमिलो थींदो। ही सिचुएशन जुड़ी चुकी आहे। होॾां मंसूर ख़ान जेको आहे हाणे छोकिरी जेका आहे राज़न ऐं ककर जे हवाले कंदो, ऐं कूंज बि ॾाढी परेशान आहे। कूंज खे हिकु त मौत सुझे थी, ॿियो विछोड़ो, ॿई दर्दनाक अज़ाब आहिनि। हिकु पासे मंसूर ख़ान खां विछड़णु ऐं ॿिए पासे भाइरनि जो ख़ौफ़ आहे त मां मारी वेंदुसि, ऐं विछोड़ो बि कंहिं मौत खां घटि न हूंदो आहे। जॾहिं प्यार वारा विछड़ंदा आहिनि त चवंदा आहिनि त आसमान बि रोई पवंदो आहे। ऐं जॾहिं सचो इश्क हुजे, कूंज ऐं मंसूर ख़ान जो बि साॻियो सचो इश्क आहे, पर मंसूर ख़ान खे हिन धरती सां बि इश्क आहे। हाणे हू धरतीअ सां इश्क निभाए थो ऐं पंहिंजी महबूबा खे उन्हनि जे हवाले करे छॾे थो। ऐं हीउ हिकिड़ो दर्दनाक दौरु हूंदो आहे, दर्दनाक घड़ियूं हूंदियूं आहिनि, पर मंसूर ख़ान पंहिंजे दिलि ते पथर रखी करे पंहिंजी महबूबा खे हाणे हवाले कंदो पंहिंजे भाइरनि ॾे, राज़न ऐं ककर ॾे। राज़न ककर बि हाणे हिन जे ॻाल्हियुनि में अची विया आहिनि, ऐं उहे चवनि था त हिन दफ़े असां छोकिरी खे माफ़ु कंदासीं, भले साईं ते हथु रखी वेंदासीं, माफ़ु करे छॾींदासीं, पर हीअ वरी अहिड़ी ग़लती कंदी। जे हिन वरी अहिड़ी ग़लती कई त पोइ हिन खे बख़्श कोन कंदो ऐं ॿिन्हनि खे मारियो वेंदो। ऐं होॾों सोढल जेको आहे राइस शाहनवाज़ ख़ान ते ट्रस्ट करे वेठो आहे, उन ते यकीन करे वेठो आहे त राइस शाहनवाज़ ख़ान जेको आहे मंसूर ख़ान खां कई गुना बहितर आहे। पर हू सोढल हमेशह ॾिंगायूं कंदो आयो आहे
हू कुझु सुठो करण जी कोशिशि कंदो आहे पर वेंदो ख़तरनाक नताइज भोगणा पवंदा आहिनि। पर हिन दफ़े बि इहो थी रहियो आहे ऐं गोलपरी चए थी पंहिंजे भाउ खे त मां अव्हां सां गॾु आहियां, मां सोढल खे सफ़ा विसारे छॾियो आहे, छो त सोढल पहिरें गोलपरी खे उन्हनि दुश्मननि जे हवाले कयो हो। हाणे हिन ते गोलपरी बि ॾाढी हुन ते नाराज़ आहे। राति वारी किस्त तमामु ज़बरदस्त थियण वञे पई। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। मूंखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।